गुज़िरियल लेक्चर में असीं डायरेक्ट इनवर्स ऐं प्रोपोर्शन जे बारे में डिस्कस करे चुका आहियूं। हिन लेक्चर में असीं डायरेक्ट प्रोपोर्शन जा वर्ड प्रॉब्लम्स जे बारे में डिस्कस कंदासीं। डायरेक्ट प्रोपोर्शन छा आहे? जॾहिं बि का क्वांटिटी हिकु क्वांटिटी इंक्रीज़ थिए त ॿी बि क्वांटिटी इंक्रीज़ थिए या डिक्रीज़ थिए त ॿी क्वांटिटी बि डिक्रीज़ थिए त ॿिन्ही क्वांटिटीज़ जो पाण में रिलेशन जेको आहे उहो डायरेक्ट प्रोपोर्शन आहे। जीअं वधीक मटीरियल हूंदो त वधीक कंस्ट्रक्शन थींदी, वधीक स्टडी कबी त वधीक शयूं या वधीक कॉन्सेप्ट्स ईंदा, या वधीक माण्हू हूंदा त कमु वधीक थींदो। इहा आहे डायरेक्ट प्रोपोर्शन। ऐं इनवर्स प्रोपोर्शन जे बारे में बि डिस्कस कयोसीं, जेको तव्हां गुज़िरियल लेक्चर मां सम्झी सघो था। अचो त हीअ प्रॉब्लम सॉल्व कयूं। क्वेश्चन नंबर 1 आहे, माई कार ट्रेवल्स 120 किलोमीटर्स इन 12 लीटर्स। मुंहिंजी कार 120 किलोमीटर 12 लीटर में कवर थी करे, ट्रेवल थी करे। हाउ फार डू आई एक्सपेक्ट इट टू ट्रेवल ऑन फुल टैंक 30 लीटर्स। त 30 लीटरनि में आउं केतिरो एक्सपेक्ट कयां त हिन मां ट्रेवल करे सघिजे थो या डिस्टेंस कवर करे सघे थो। सॉल्यूशन, हिन खे प्रोपोर्शन खे सॉल्व करण जो इहो तरीक़ो आहे त डेटा लिखबी पहिरियां त डिस्टेंस केतिरो कवर थो कजे, डिस्टेंस, ऐं हितां लिखिबो वरी फ्यूल। ॿई क्वांटिटी लिखबियूं। डिस्टेंस 120 किलोमीटर, डिस्टेंस किलोमीटर में आहे ऐं फ्यूल लीटर में आहे। 120 किलोमीटर ऐं फ्यूल 12 लीटर। पहिरीं स्टेटमेंट थी वई। हाउ फार डू आई एक्सपेक्ट टू ट्रेवल, यानी डिस्टेंस केतिरो कवर कंदी कार 30 लीटर में। पहिरियों सेंटेंस त 120 किलोमीटर 12 लीटर में। ॿी कंडीशन में मिलियल आहे त केतिरा किलोमीटर कवर कंदी 30 लीटर में। पहिरियां इहो लिखो। हीअ सॼो थी वियो डेटा थी वई। हाणे हिन डेटा खे प्रोपोर्शन में असां कन्वर्ट कंदासीं। प्रोपोर्शन में कन्वर्ट करण लाइ हिन डेटा जेका आहे, या त पहिरियां ई डेटा जो तीर या त हेठि हुजे, पहिरियां 120 लिखी पोइ एक्स लिखिजे, या वरी डेटा जो ॿिन्ही जो तीर मथे हुजे त पहिरियां एक्स लिखी पोइ 120 लिखिजे। जीअं ॾिसो हाणे हिन जो असीं हेठि कयो आहे त 120 पोइ एक्स, ॿिन्ही जो रेशो, प्रोपोर्शन जी साइन, हेॾां वरी हितां बि हेठि ईंदो 112 × 12 रेशो 30। पर हिन खे ॿिए तरीक़े सां बि लिखी सघिजे थो, आंसर सेम ईंदो ॿिन्ही कंडीशन में। अगरि असीं तीर ॿिन्ही जो यानी ॿई डेटा ई मथे था कयूं, माना मथे था लिखूं, त पोइ हीअ थींदो पहिरियां एक्स लिखिबो पोइ 120 लिखिबो, प्रोपोर्शन साइन, वरी हीअ बि मथे वेंदो छो त डायरेक्ट प्रोपोर्शन आहे। डायरेक्ट प्रोपोर्शन में अगरि इंक्रीज़ त इंक्रीज़, डिक्रीज़ त डिक्रीज़, यानी ॿिन्ही जो फ्लो सेम वे में हूंदो। त हाणे एक्स 120 यानी मथे लिखियोसीं, एक्स 120, हिन खे बि डेटा मथे लिखंदासीं, यानी पहिरियों हीअ लिखंदासीं पोइ हीअ लिखंदासीं, त हीअ थी वेंदो 30 ऐं 12। हिन जो आंसर प्रोपोर्शन जो ऐं हिन प्रोपोर्शन जो आंसर साॻियो ई ईंदो। ठीकु आहे, जंहिं बि तरीक़े सां तव्हां डेटा खे खणी सघो था। हाणे असांखे ख़बर आहे त प्रोपोर्शन में प्रोडक्ट ऑफ मीन एक्सट्रीम्स, एक्सट्रीम यानी ॿाहिरियां, ऐं प्रोडक्ट ऑफ मीन बराबरि हूंदी आहे। प्रोडक्ट ऑफ एक्सट्रीम 120, एक्सट्रीम त 120 ऐं 30 आहे, मल्टीप्लाई, ऐं हेॾां आहे 12 × एक्स। हिन खे मल्टीप्लाई कंदासीं त बि करे सघूं था, पर अगरि मल्टीप्लाई न कयूं, डायरेक्ट ई 12 सां डिवाइड कयूंसि त इहो अञा वधीक आसानु थींदो। तंहिंजे करे बिना मल्टीप्लाई करण जे 1 × 30 इक्वल टू एक्स। 12 हिते मल्टीप्लाई आहिनि, हेॾे डिवाइड में ईंदा, त एक्स जो असांखे वैल्यू मिलियो 12 जो खोड़ो हिन ते 12 10 दफ़ा, 10 खे हिन सां कयूं 300 दफ़ा, 300 किलोमीटर, यानी असां 30 लीटर में 300 किलोमीटर कवर करे सघूं था। हिन प्रॉब्लम खे ॿिए सवले तरीक़े सां बि सॉल्व करे सघिजे थो। कीअं? फार्मूलो आहे
ॿ क्वांटिटियूं हिते हिकु जहिड़ियूं आहिनि ऐं हिकिड़ी डिफरेंट आहे। कुल 4 क्वांटिटियूं हूंदियूं आहिनि, चइनि मां 3 मिलियल आहिनि, 3 मिलियल आहिनि। ही 2 सेम, लीटर हिते बि मिलियल आहे, लीटर हिते बि मिलियल आहे। ही डिफरेंट क्वांटिटी आहे। त डिफरेंट क्वांटिटी हमेशह अल्टरनेटिव वे, अल्टरनेटिव कीअं थींदो त डिफरेंट क्वांटिटी मथे लिखिबी आहे, हेठां वरी जेके 2 सेम क्वांटिटियूं आहिनि उन जी फस्ट जेका आहे उहा डिवाइड में कबी आहे ऐं सेकंड सां वरी मल्टीप्लाई कबो आहे। डिफरेंट जी फस्ट मथे लिखिबी आहे ऐं डिफरेंट मथे लिखिबो आहे। जेके 2 सेम क्वांटिटी आहिनि उन फस्ट क्वांटिटी सां डिवाइड कबो आहे ऐं सेकंड सां मल्टीप्लाई कबो आहे। हाणे हिते त डिफरेंट क्वांटिटी 120 किलोमीटर आहे ऐं 2 सेम क्वांटिटी लीटर्स में आहिनि, त पहिरें सां डिवाइड करे ऐं ॿिए सां मल्टीप्लाई कंदा आहियूं 30 किलोमीटर। त हीअ आंसर साॻियो ई असांखे 300 मिली वेंदो। ॿियो ही ईज़ी वे। अच्छा, ॿियो तरीक़ो अञा बि हूंदो आहे त पर फाइंड कजे, पर लीटर घणा किलोमीटर थी विया। यानी हिते 120 किलोमीटर आहे त 12 में त 100 सिधो ज़ाहिर आहे त 1 लीटर सां 10 किलोमीटर, 1 लीटर सां 10 किलोमीटर थी विया त 30 सां 300 थी विया। ईअं बि थी सघे थो ज़बानी, पर सभु प्रॉब्लम एतिरा आसान न हूंदा आहिनि जो ज़बानी करे सघजनि। कुझु प्रॉब्लम थोरा लेंदी हूंदा आहिनि जिन खे सॉल्व करण लाइ असांखे लिखी ऐं हीअं सॉल्व करणो पवंदो। बहरहाल कुझु प्रॉब्लम त तमामु आसान हूंदा आहिनि हिन वांगुरु। क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 2 भी साॻी तरह डायरेक्ट प्रोपोर्शन आहे। सॉल्यूशन, इफ लाइट कैन ट्रेवल 31 टाइम्स अराउंड द वर्ल्ड इन 4 सेकंड्स, जेकॾहिं रोशनी 4 सेकंडनि में 31 दफ़ा दुनिया जो चक्कर लॻाए सघे थी, गोल सॼी दुनिया जो गोल चक्कर 4 सेकंड में लॻाए सघे थी। हाउ मैनी टाइम्स कैन इट सर्किल, केतिरा दफ़ा ही सर्किल करे सघे थी, घुमी सघे थी 10 सेकंडनि में। पहिरियां त प्रोपोर्शन जे तरीक़े सां कयूं, पोइ डायरेक्ट तरीक़े सां बि। सर्किल या राउंड्स, लाइट ट्रेवल्स राउंड्स, हाउ मेनी राउंड्स, 31 राउंड्स। टाइम 4 सेकंड, in 4 seconds it travels rounds 31 rounds in 4 seconds. How many rounds x, माना असांखे ख़बर न आहे त केतिरा राउंड, जिते ख़बर न आहे उते क्वेश्चन मार्क या एक्स लिखी सघूं था। 10 सेकंडनि में 10 सेकंड्स। सॉल्यूशन हिन खे प्रोपोर्शन में लिखूं। प्रोपोर्शन में कीअं थींदो, डेटा जो तीर या ॿिन्ही हिननि जो डेटा जो राउंड्स जो ऐं टाइम्स जो हेठि, या ॿिन्ही जो डेटा जो तीर मथे। हिन में असां मथे था कयूं, पर हेठि कयूं आहे त बि को मसइलो कान्हे को, जीअं कयो तव्हां करे सघो था। पहिरियां एक्स ईंदो छो त तीर मथे थो वञे, पहिरियां एक्स पोइ 31 प्रोपोर्शन्स आहिनि। हाणे पहिरियां 10 पोइ 4, 10 4। प्रोडक्ट ऑफ एक्सट्रीम, ॿाहिरियां जी प्रोडक्ट ऐं मीन जी प्रोडक्ट बराबरि हूंदी आहे। प्रोडक्ट ऑफ एक्सट्रीम, प्रोडक्ट ऑफ मीन बराबरि हूंदी आहे। 4 खे असीं 1 सां मल्टीप्लाई कंदासीं ऐं 31 खे 10 सां मल्टीप्लाई कंदासीं। 4 मल्टीप्लाई आहे त डिवाइड कंदासीं ॿिन्ही तरफ़ां, 4 हेॾां बि डिवाइड, 4 हेॾां बि डिवाइड, त एक्स जो वैल्यू मिलंदो 4 4 में कैंसिल, एक्स बराबरि थींदो। ही ॿई टेबल लॻनि था, हिन ते 2 जी टेबल 2 दफ़ा, हिन ते 2 जी टेबल 5 टाइम। वधीक टेबल नथी लॻे, तंहिंजे करे हाणे ही मल्टीप्लाई करे 2 सां डिवाइड कंदासीं त ही थींदो 155। 5 खे 31 सां मल्टीप्लाई कयो 155 थींदो, 2 सां डिवाइड कयोसि त एक्स जो वैल्यू थींदो 7 टाइम, 7 टाइम 0.5, 77.5 राउंड्स। लाइट 10 सेकंडनि में 77.5 दफ़ा सॼी दुनिया जी चौधारी घुमी सघे थी। अल्टरनेटिव मेथड, अल्टरनेटिव यानी डायरेक्ट मेथड कयूं त हाणे डिफरेंट क्वांटिटी हिते कहिड़ी आहे, डिफरेंट क्वांटिटी ही आहे ऐं ही 2 सेम क्वांटिटियूं आहिनि। त हाणे डिफरेंट क्वांटिटी लिखी उनखे डिवाइड कंदासीं फस्ट सां, फस्ट इहे ॿिन्ही सेम में, ऐं मल्टीप्लाई कंदासीं सेकंड सां। फॉर्मूलो इहो आहे न, डिफरेंट क्वांटिटी फस्ट सां डिवाइड कयो, मल्टीप्लाई सेकंड सां कयो। त ॿिनि जो टेबल हिन ते
ॿिन्ही ते लॻे थो, हिन ते 2 दफ़ा, हिन ते 5 दफ़ा, ॿई मल्टीप्लाई कयूं 155 थींदो, डिवाइड ॿिनि सां कयूंसि, ॿिनि सां डिवाइड कंदासीं 77.5, आंसर सेम आयो। ईअं बि 3 Aman secured 60 marks in a paper of 100. What shall be his score if the paper were 75? Aman दे 100 जो पेपर हुयो, 100 मार्क्स जो पेपर हो, हिन 60 मार्क्स कयूं, पर इहो साॻियो ई पेपर जेकॾहिं 75 मार्क्स जो हुजे हा त अमन जूं केतिरियूं मार्क्स थियनि हा। सॉल्यूशन ऑप्टेन मार्क्स डेटा लिखूं, ऑप्टेन मार्क्स मैक्सिमम मार्क्स, अमन जो ऑप्टेन मार्क्स 60 मार्क्स आहिनि, पेपर जेको आहे 100 मार्क्स जो आहे। अमन जूं केतिरियूं मार्क्स थियनि हा जॾहिं पेपर 75 मार्क्स जो हुजे हा त रेशियो हिनखे जीअं हाणे प्रोपोर्शन लिखूं, डेटा जो तीर भले मथे हुजे या हेठि हुजे, ॿिन्ही इहो सेम वे हुजे, छो त डायरेक्ट प्रोपोर्शन आहे। एक्स 60 प्रोपोर्शन्स आहिनि 75 100, छो त डेटा जो तीर मथे थो वञे, 75 100। प्रोडक्ट ऑफ एक्सट्रीम प्रोडक्ट ऑफ मीन बराबरि हूंदी आहे, एक्सट्रीम आहे एक्स ऐं 100, 100 इंटू एक्स, ऐं मीन आहे 60 इंटू 75। हीअ हिते मल्टीप्लाई में 100, हेॾे डिवाइड में थी वेंदो, त एक्स इक्वल टू 60 इंटू 75 डिवाइड बाए 100। हिननि ॿिन्ही ते 20 जी टेबल लॻे थी, हिन ते 3 दफ़ा 20 टेबल ऐं हिन ते 5 दफ़ा 5 जी टेबल, हिन ते लॻे थी 75 ते ऐं 5 ते 75, 5 ते 1 दफ़ो, 75 ते 15 दफ़ा। हाणे असीं मल्टीप्लाई कयूं 3 ऐं 15 त आंसर थी वेंदो 45। जेकॾहिं 75 जो पेपर हुजे हा त हिन जूं 45 मार्क्स हुजनि हा। हीअ थी वियो आंसर। अल्टरनेटिव मेथड सां कयूं, माना शॉर्ट मेथड सां। अल्टरनेटिवली हिन में 2 क्वांटिटी हिकु जहिड़ियूं कहिड़ियूं आहिनि, मैक्सिमम मार्क्स 100 ऐं हीअ डिफरेंट क्वांटिटी आहे ऑप्टेन मार्क्स वारी। त लिखंदासीं पहिरीं डिफरेंट, फार्मूलो कहिड़ो आहे, पहिरियां डिफरेंट डिवाइड बाय फस्ट ऑफ द 2 सेम क्वांटिटीज़। फस्ट कहिड़ी आहे, हीअ आहे, हिनखे 100 सां डिवाइड कंदासीं, ऐं सेकंड क्वांटिटी जेका सेम जी आहे उन सां मल्टीप्लाई कंदासीं, त ॿिन्ही ते 20 टेबल लॻी, हिन ते 5 दफ़ा, हिन ते 3 दफ़ा, 5 जी टेबल 75 ते लॻे थी ऐं 5 ते बि, हिन ते 1 दफ़ो, हिन ते 15 दफ़ा, ॿई मल्टीप्लाई कयूं, आंसर 15 ऐं 45 अची वियो। त 45 45 मार्क्स हिन जूं ऑप्टेन मार्क्स ईंदियूं 75 मां, ॿिन्ही में आंसर सेम आयो। क्वेश्चन नंबर 4, क्वेश्चन नंबर 4 में ऑन अ मैप कंहिं नक्शे ते 80 किलोमीटर स्केल थियल आहिनि 5 सेंटीमीटर सां। मैप ते छा हूंदो आहे, जो वॾो डिस्टेंस हूंदो आहे उनखे स्केल कयो वेंदो आहे, सपोज़ कयो वेंदो आहे त स्केल कयो वेंदो आहे। 80 किलोमीटर 5 सेंटीमीटर, 80 किलोमीटर खे रिप्रेज़ेंट कंदा 5 सेंटीमीटर। त ॿुधायो त अगरि ॿिनि शहरनि जे विच में 15 सेंटीमीटर डिस्टेंस लिखियलु आहे त उहो एक्चुअल केतिरो थी वेंदो। डिस्टेंस एक्चुअल ऐं स्केल्ड। एक्चुअल डिस्टेंस 80 किलोमीटर आहे, एक्चुअल डिस्टेंस किलोमीटर में आहे, स्केल डिस्टेंस सेंटीमीटर में आहे। एक्चुअल डिस्टेंस 80 किलोमीटर 80 किलोमीटर आहे ऐं स्केल्ड आहे 5 सेंटीमीटर। त ॿियो आहे स्केल्ड मिलियल आहे 15 सेंटीमीटर आहे, त ॿुधायो त एक्चुअल केतिरो थींदो। डेटा जो तीर ॿिन्हिनि जो तव्हां भले हेठि लिखो मथे लिखो, पर ॿिन्हिनि जो सेम फ्लो में हुजे त 80 हाणे लिखिबो एक्स, प्रोपोर्शन लिखूं हाणे हिननि डेटा जी प्रोपोर्शन 80 एक्स, प्रोपोर्शन्स आहिनि 5 15। प्रोडक्ट ऑफ एक्सट्रीम ऐं प्रोडक्ट ऑफ मीन बराबरि हूंदी आहे, 80 इंटू 15 इंटू 5 इंटू एक्स, 5x। हाणे 5x मल्टीप्लाई में हेॾे ईंदो 5 डिवाइड में थींदो, 80 इंटू 15 डिवाइड बाए 5 इक्वल टू x। 5 जी टेबल 15 ते 3 दफ़ा लॻी, 3 सां ज़रूरु कयोसि 240 थी वियो आंसर।
एक्चुअल जेको आहे एक्चुअल डिस्टेंस 240 किलोमीटर आहे, जेको रिप्रेज़ेंट 15 सेंटीमीटर सां थो थिए। इहो थी वियो आंसर। अल्टरनेटिव तरीक़ो, हिते 2 क्वांटिटी हुई, सेंटीमीटर 5 सेंटीमीटर ऐं 15 सेंटीमीटर मिलियल ऐं डिफरेंट ई आहे। त हाणे छा कबो, डिफरेंट लिखी उनखे 2 जेके सेम आहिनि फर्स्ट सेम सां डिवाइड कबो, सेकंड सेम सां मल्टीप्लाई कबो। 5 जी हिन ते टेबल हणो, 3 टाइम लॻी, त हीअ थी वियो 240, 80 खे 3 सां मल्टीप्लाई कयो। अल्टरनेटिव मेथड सां बि इहो ई आंसर अची वियो।